नशेरो फेरोज़ भरिसां ॻोठ पलियो मस्तोई में प्याज पराणे वारे मामले तां मस्तोई ऐं सियाल बिरादरी विच में झेड़ थी पियो आहे, जंहिंमें हथियारनि जो इस्तेमालु कयो वियो। फायरिंग जे नतीजे में मस्तोई बिरादरी जो सफ़दर मस्तोई मौक़े ते क़तल थी वियो, जॾहिं त ज़ाहिद मस्तोई ऐं मोहम्मद अली मस्तोई सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे बर वक़्तु अस्पताल नशेरो फेरोज़ में दाख़िल कयो वियो आहे, जिते संदसि हालत गंभीर थी चुकी ॿुधाए पियो वञे। यादि रहे त कुझु वक़्तु अॻु सियाल बिरादरी जी छोकिरी बबन मस्तोई सां प्याज पराणो कयो हो, जेको ॿिन्ही धुरियुनि विच में तकरार जो सबबु बणियो। अॼु उन तकरार जे करे ॿिन्ही धुरियुनि विच में ख़ौफ़नाक झेड़ो थी पियो आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त पुलिस वाक़िए वारे हंधि ते पहुतल ज़रूरी आहे, पर आम तौर ते ख़ामोश तमाशाई बणियल आहे। ॿिन्ही धुरियुनि में वक़फ़े सां फायरिंग जो सिलसिलो अञा ताईं जारी आहे, जंहिं सबबु इलाइक़े में वॾी ख़ौनारज़ी जो ख़दशो वधी वियो आहे। इन वाक़िए खां पोइ मस्तोई बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में नेशनल प्रेस क्लब नशेरो फेरोज़ अॻियां एहतिजाज मुज़ाहिरो कंदे इंतिज़ामिया खां क़ातिलनि जी गिरफ़्तारी ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण जो मुतालबो कयो आहे। मुज़ाहिरीन इल्ज़ाम लॻायो त पुलिस बर वक़्तु क़दम खणण बदिरां ख़ामोश रहे ऐं वाक़िए खे रोकण लाइ का बि कोशिश न कई वञे। इलाइक़े में छिकताण जो माहौल बरक़रार रहे, सूरतहाल खे कंट्रोल करण लाइ वधीक नफ़री मुक़ररु करण जो मुतालबो कयो वियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।